घोटकी में अफ़सोसनाक रोड हादसो, ॿ ॼणा थॾे ते फ़ौत जॾहिं त ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नेशनल हाईवे ते टूल प्लाज़ा वटि ॿिनि ट्रालरनि में टक्कर थियण जे नतीजे में ॿ ॼणा थॾे ते फ़ौत थी विया, जॾहिं त हादसे में ॿ ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। इतला ते पुलिस पहुची उते मौजूद माण्हुनि जे मदद सां फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे घोटकी जे इस्पताल आंदो। पुलिस मूजिबि फ़ौत थींदड़नि में हिक ॼणे जी सुञाणप मोहम्मद असलम सांगी तौर थी आहे, जंहिं जो तालुक़ु कशमोर ज़िले जे तहलके बडाणी सां ॿुधायो वञे थो, जॾहिं त बाक़ियुनि जी सुञाणप न थी सघी। इंतहाई अफ़सोसनाक वाक़िए खां तव्हांखे आगाह कंदा हलूं त घोटकी में नेशनल हाईवे ते टूल प्लाज़ा वटि कराची खां पंजाब वेंदड़ ॿिनि ट्रालरनि में टक्कर थियण सबबि ॿ ॼणा थॾे ते फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त हादसे में ॿ ॼणा ज़ख़्मी थिया। इतला ते पुलिस पहुची उते मौजूद माण्हुनि जे मदद सां फ़ौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे घोटकी जे इस्पताल आंदो। पुलिस मूजिबि फ़ौत थींदड़नि में हिक ॼणे जी सुञाणप मोहम्मद असलम सांगी तौर थी आहे, जंहिं जो तालुक़ु कशमोर ज़िले जे तहलके बडाणी सां ॿुधायो वञे थो, जॾहिं त बाक़ियुनि जी सुञाणप न थी सघी। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, घोटकी।